HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट सां ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। रुख़ कयूं था नवाब वली मोहम्मद जो, जिते ॻोठ हुसैन बख्श चांडियो जे रहवासियुनि जो पबजो थाणे जी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब ॻोठ हुसैन बख्श चांडियो जे रहवासियुनि जो पबजो थाणे जी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि कुर्बान चांडियो, सिकंदर चांडियो, अलादाद चांडियो, दीनमोहन चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पबजी थाणे जी पुलिस राति जो 5 बजे चादर चार दीवारी जो तक़दस पामाल करे असांजे घरनि में दाख़िल थी अब्दुल सत्तार चांडियो ऐं नंढड़े इमरान चांडियो खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे खणी वई ऐं घरनि में भञ-ड्राह करे घरनि मां 2 तोला सोन 25,000 कैश फोरलोट करे असांखे यरगमाल बणाए घरनि खे ॿाहिरां ताला हणी रवानी थी वई। जॾहिं त घरनि में मौजूद औरतुनि ऐं मर्दनि ते तशदद कयो वियो। अब्दुल सत्तार चांडियो इमरान चांडियो जी गिरफ़्तारी पबजो पुलिस ज़ाहिर न कई आहे ऐं हाणे पुलिस असां खां 5 लख रुपया घुर करे रही आहे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।